मां रईस ज़ाहिद खान मुगैरी थो ॻाल्हायां पखे मां। जेको इहो वाक़ियो थियो 2-3 ॾींहं अॻु में, उन जे बारे में मां थोरो ॻाल्हाइण थो चाहियां। विडियो जो अचण जो शौक़ु न हुयो। तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया आहिनि जो असांजो छोकिरी खणी विया आहिनि। हिन जो पीउ ऐं माउ ॿई असां वटि आया राति जो मेड करे, त असां सां ठाह कयो। असां चयोसीं छोकिरो ऐं छोकिरी असांखे पेश कयो, जीअं तव्हां चवंदो असां हूअं ई कंदासीं। त हिन जे पीउ चयो त चई चलो सही आहे, मूंखे 2-3 ॾींहं छॾ, त मां तोखे छोकिरो ऐं छोकिरी ॿई पेश कंदुमि, तव्हां ॿियो को नुक़सानु न कयो। असां चयोसीं ठीकु आहे, को मसइलो ई न आहे, भली तूं ॿई पेश करें थो, ॿिन्हिनि जो गुनाह हुआ त उहे ॿई लोड़नि, ॿिया बि छो लोड़नि। हिन ईअं करे असां सां मोह न ॾिनई, वञी चुप करे वेही रहियो। वरी चए पियो त चई मां माना हिननि खे पैसा ॾींदुमि, हीअं कंदुमि, छोकिरी छोकिरो ॿई न ॾींदुमि। छा कंदा हे असांजो? छा त उहो असां तोखे करे ॾेखारींदासीं, उहो त हाणे दुनिया ॾिसंदुई। बाक़ी इहो आहे त बहितर इन में अथव त छोकिरी ऐं छोकिरो ॿई पेश कयो। जेकॾहिं पेश नथा कयो त पोइ माना ईअं सम्झ त पखो सॼो पलटी करे ॾींदोमांव, मतां भुल हुजेव। ॿिया बि ॾिठा हूंदव जहिड़ा, पर हे जहिड़ो जेका आहे न माना ज़ाती थी वेंदुई, ऐं इहो आहे त तारीख़ी जहिड़ो थींदुई, मतां भुल हुजे। छॾींदासीं कोन, न अॼु छॾींदासीं न सुभाणे छॾींदासीं। हे जेके ॿमरिया थी न, इहो त तोखे ख़ाली रुॻी मिसकाल ॾिनोसीं। बहितर इन में थई त छोकिरी वापसि कर, बाक़ी छॾींदुमि कंहिंखे बि कोन। हिननि जो दुकानूं आहिनि जेके, या ज़मीनूं आहिनि, या होटलूं आहिनि, त उन में केर बि न वेहे न करे हिननि जो कारोबार, न हिननि जो को ज़मीन वठे ई सही। जंहिं बि वरितो या हिननि जे होटलनि में मरी वियो या दुकाननि में मरी वियो, ॿियो कहिड़ो बि क़ौम वारो, छो न भली असांजे क़ौम जो बि हुजे, मरी वियो, उनजो खून फोक आहे। इहो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। उहो पंहिंजे खून जो ज़िम्मेवार पाण रहंदो, असां न रहंदासीं।